मुज़ाहिरे जो हिकिड़ो नमूनो पेश कर दोस्तन की खिदमत में गुजारिश है। गेट ताईं दोस्त जलसेगाह के ॿिन्ही तरफ़नि खां दोस्त बीठल नज़र अचन था। तमाम दोस्तन के गुजारिश क्यों था तो हू पिंडाल में अची वेहन। बिरात अखीर दावत खिताब ॾियूं था फ़कीह सिंध हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम कादरी साहब के तो हू अचन ऐं पंहिंजे मवाइज़ हसना का मुस्तफ़ीज़ फरमाइन। सिंध जो नामियारो मुबल्लिग़ हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम साहब कादरी। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدق الله العلي العظيم उनते बुलंदियों क्यों ख़त्म बलगल उला बिकमालिही जै खोलिया सब गम अलम कशफत दुजा बिजमालिही सीरत सूरत में उत्तम हसनत जमी ओ खिसालिही आमाहु महबूबे मनम सल्लु अलैहि व आलिही सल्लु अलैहि व आलिही। दरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, दरूद पढ़ण वाला थोड़ो वधी अचो, कोई ते जाइ पूरी थी वई। थोड़ो थोड़ो वधी अचो, वधी अचो। साईंजन मस्जिद में कराईंदा हा त माण्हू वधी विया, ॿाहिरि अची विया। मुंहिंजो ख़्यालु आहे अञा बि ही पिंडाल मथां पटणो न पवे, एतिरी मखलूक थी। वेझा थी अचो, थोड़ो दरूद पढ़ंदा अचो। मोहतरम दोस्तों, मां जो घणो वक़्तु न वठंदुसि, जो मां लॻे थो त हाणे पनो आकिल जो थी वियो आहे। इन करे मुसलसल तव्हां वटि अचणु थिए थो, पर चूंकि मुंहिंजो ताल्लुक़ क़ुरान शरीफ़ सां आहे, इन करे अॼु जी हिन महफ़िल में मां हुज़ूर जी शान में क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत जी तिलावत जो शरफ़ हासिल कयो। ऐं इहा ॻाल्हि ज़हन में रखो त नबी साईं जो शान छो ॿुधो वेंदो आहे, छो पढ़ियो वेंदो आहे। इन्हीअ करे ॿुधो वेंदो आहे त सुहिणे करीम सां मुहबत वधे। ऐं मुहबत उहो पेट्रोल आहे जैसां इंसान जी गाड़ी तेज़ीअ सां जन्नत पहुची सघे थी। अब करोड़ रुपए की गाड़ी हुजे पर पेट्रोल जो 1 लीटर भी न हुजे त इहा चुरंदी।
ये हलंदी जेसिताईं ईंधन न हूंदो तेसिताईं गाॾी हिकु इंच बि टुरंदी न। नमाज, रोज़ो, हज, ज़कात, जिहाद ये वॾा आमाल आहिनि। इन्हनि अमलनि जे लाइ ज़रूरत आहे त मोहब्बत जो इंसान जे दिलि में पेट्रोल भरियल हुजे। मोहब्बत वारे जे लाइ ॾुख ॾोरण सवला। ॻाल्हि सम्झो था न? थोरो तवजो करे वियो। ही पंहिंजो कमु कंदा, तव्हां पंहिंजो कमु कयो। सभु अमल इंसान जे लाइ सवला कॾहिं थींदा आहिनि जॾहिं इंसान जे दिलि में मोहब्बत अचे। ऐं मोहब्बत जंहिंजी घणी ॻाल्हि ॿुधंदव उन जी दिलि में मोहब्बत ईंदी। अॼुकल्ह असांखे दुनिया जी मोहब्बत आहे, छो त ॻाल्हियूं दुनिया जूं घणियूं ॿुधूं था न। फिलाणे से बंगलो ठारायो, फिलाणे गाॾी वठी, फिलाणे हीअं कयो, अॻे यार कुझु न हो, हाणे सभु कुझु मिलियो, हीअं थी वियो आहे, हूअं थी वियो। इहे ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे हर माण्हूअ जे ज़हन में पैसे ऐं माल जी मोहब्बत अची वई। पर अहिड़ियूं कचारियूं जेकॾहिं तव्हां घणियूं ॿुधंदव त इंशा अल्लाह 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 जे रसूल जी मोहब्बत ईंदी। ऐं मोहब्बत आई त जन संदरा ॿधा आहिनि साहे, तन खे डूंगर डोरण छाहे, वेंदुसि केच धणनि ॾे काहे, मुंहिंजो शहर भंभोर सचाहे। भंभोर माना दुनिया। त मोहब्बत अचे त माण्हू अॻिते वधे। इन मोहब्बत जे करे सोणे करीम जी तारीफ़ जा ही जलसा रखिया वेंदा तव्हांजो दीन ते हलणु सवलो थिए। इहो ज़हन में रखो। को क़ुर शरीफ़ पढ़ो। मां घणी ब्रेक नथो कयां। लक़द जाअकुम रसूलुन, लक़द जाअकुम रसूलुन। रसूलुन में ॿ पेशूं आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी, ॿ ज़बरां, ॿ ज़ेरां, ॿ पेशां। अरबीअ में इन्हनि जो बि तर्जुमो थींदो आहे, इन जी बि माना निकिरंदी आहे। पर अफ़सोस इहो आहे त असां अरबी पढ़ूं कोन था। दुनिया जे लाइ अंग्रेज़ी सिखंदो, पर अरबी दीन जे लाइ कॾहिं सिखण जो ख़्याल ई न आहे। इन करे दोस्तो, अरबीअ सां कुझु जारी रखो त क़ुर अंदर घिरे। रसूलुन में ॿ पेशूं आहिनि। ये रसूलुन अज़ीमुन। अब तवज्जो आहे थोरी? अलाए काॾे ख़्याल आहे तव्हांखे? ये सभु बुज़ुर्ग तव्हां जे लाइ अचनि था, हिते वेहंदा। त मां पे अर्ज़ु रखियो, ॿिन पेशनि, ॿिन ज़ेरनि, ॿिन ज़बरनि जी माना थींदी आहे। इनखे चइबो आहे तनवीन ताज़ीम जी आहे। अल्लाह हुसैन तो फरमाए, तव्हां वटि अहिड़ो रसूल आयो जेको सभ खां वॾो रसूल आहे। असांजे सोहणे करीम जन में खोड़ ख़ुसूसियतूं आहिनि, पर 4 ख़ुसूसियतूं वॾियूं आहिनि जंहिंजो जवाब दुनिया वटि कोन्हे। तवज्जो कजो। पहिरीं ख़ुसूसियत इहा आहे त ॿिया नबी क़ौमी नबी आहे। तव्हां ॾिसंदो क़ुर शरीफ़ खे खोले, हज़रत सालेह अलैहिस्सलाम, हज़रत हूद अलैहिस्सलाम, लूत अलैहिस्सलाम, या क़ौम इब्दुल्लाह, या क़ौम इब्दुल्लाह, ऐ मुंहिंजी क़ौम, ऐ मुंहिंजी क़ौम। उहे क़ौमी नबी हा, इलाइक़े जा नबी हा, ख़ासि क़ौमनि ते आया हा। असांजो सुहिणो सॼी काइनात जो नबी आहे। इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। रब साईं तो फरमाए, ऐलान कर सोहणा त मां तव्हां सभ ॾे रसूल थी आयो आहियां।
असांजे नबीअ जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा आहे ऐं असांजी चैलेंज आहे ॿुधो हिंदुनि खे चैलेंज आहे बुद्धिस्टनि खे चैलेंज आहे यहूदियुनि खे चैलेंज आहे ईसाइनि खे चैलेंज आहे उहे पंहिंजे नबीअ जे लाइ इहो ॾेखारनि त सारी इंसानियत जो असांजो नबी अॻुवान थी आयो आहे हिंदू कोन थो ॾेखारे सघे पंहिंजे मज़हबी किताब में असां पढ़ी वेठा आहियूं कोन थो ॾेखारे सघे यहूदी त मूसा अलैहिस्सलाम सारी इंसानियत जो नबी हो ऐं इहे ॿई मज़हब त क़ौमी मज़हब आहिनि हिंदू बि ॿिए खे हिंदू थियण बर्दाश्त न कंदो आहे यहूदी बि ॿिए खून खे क़बूल न कंदो आहे चवंदो आहे असां नबियनि जो खून असां हो इन करे ॿियो को यहूदी थी नथो सघे त क़ौमी नबी न हा क़ौमी नबी हा आलमी नबी न हा ईअं ई ईसाइनि खे असांजी चैलेंज आहे ईसा अलैहिस्सलाम काथे बि न चयो आहे ईअं त मां सॼी दुनिया जो नबी आहियां पर असांजे किताब मुक़द्दस में लिखियल आहे क़ुरान मजीद के अंदर लिखियो वियो आहे वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा ऐं सोना असां तोखे सारी इंसानियत जो बशीर ऐं नज़ीर करे मोकिलियो आहे त हिकिड़ी वॾी ख़ुशूसियत इहा आहे त असांजे नबीअ जो न मकान महदूद आहे न ज़मान महदूद आहे अॻियनि नबियनि खे इलाइक़े जो नबी चयो वियो त तव्हां हिन इलाइक़े जा तव्हां अॻुवान आहियो ॿिए इलाइक़े जो ॿियो अॻुवान आहे हिकिड़े पासे इब्राहिम अलैहिस्सलाम नबी आहे ॿिए पासे ॾे उनजो भाणेजो या भाटियो लूत अलैहिस्सलाम ॿिए इलाइक़े जो नबी आहे साॻे ई वक़्त में त इहे इलाइक़े जा नबी हा ख़ास कौमन जा नबी हा मकान भी महदूद हो ज़मान भी महदूद हो असांजे सोने करीम के अजीम नबी बनाए मोकिलियो वियो न ज़मान महदूद न मकान महदूद सारी धरती न जाथे जाथे रब जी रुबूबियत आहे उते सोने मोहम्मद जी चो नबूवत न मकान महदूद न ज़मान महदूद पहली बड़ी ख़ुशूसियत आहे ॿी ख़ुशूसियत इहा आहे असांजो नबी आख़िरी नबी आहे असांजो नबी जोर सां आख़िरी नबी आहे कंहिं बि नबी या दावा न कई आहे त मां आख़िरी नबी आहियां असांजे सोने करीम जन फरमायो मां उहो आख़िरी नबूवत जी इमारत जी आख़िरी सिर आहियां जंहिं रहमत खे तव्हांजे मथां मुकम्मल करे छॾियो अॻु में अधूरी रहमत हुई मां जो आयुसि त रहमत इंसाननि ते मुकम्मल थी वई मां आख़िरी नबी आहियां हाणे नबूवत जी इमारत में कंहिं ॿिए सिर जी गुंजाइश ई नाहे आख़िरी सिर मां ऐं ॻाल्हि सम्झो आख़िरी अंग में पहिरियां अंग पयल हूंदा आहिनि नथा सम्झो 100 जेकॾहिं वठूं आख़िरी अंग त उन में 99 पयल आहिनि या निकितल ॻाल्हायो बाबा पढ़ियल लिखियल ॻाल्हायो सादो वेठो हुजे भत जो पको पतो हले थो ॻाल्हि सम्झो थोरी 99 100 में पयल हूंदा निकितल निकिरी वञनि त 100 त 100 न रहंदो उहो त हिकु थी वेंदो जीअं आख़िरी अंग में पोयां सभु अंग पयल हूंदा आहिनि ईअं आख़िरी नबीअ में आदम जी आदमियत पयल आहे नूह जो नौहो पयल आहे इब्राहिम जी तौहीद पयल आहे इस्माईल जो सब्र पयल आहे यूसुफ जी इस्तकामत पयल आहे
ऐं सोना मूसा जो जलाल पयला, ईसा जो जमाल पयला, 1,24,000 नबियन जूं ख़ासियतूं असांजे सोने मोहम्मद में समायल आहिनि। ॿी ख़ुसूसियत हुजूर जी जे नबी साईं के तमाम अज़ीम ॾेखारियो उहा इहा हुई त सोनो आख़िरी नबी आहे। ॿ 3 नंबर में ॿिया नबी दुनिया के असांजी चैलेंज आहे त दुनिया ॾेखारे बुद्ध पंहिंजे इबादत जे वक़्त में गौतम बुद्ध सजदे में छा पढ़ंदो, रामचंद्र कृष्ण महाराज भक्तिअ में सिर टेके छा पढ़ंदो, मूसा अलैहिस्सलाम सजदे में छा पढ़ंदो, ईसा अलैहिस्सलाम सजदे में छा पढ़ंदो हो। कोई दुनिया जो लाल ॾेखारे नथो सघे। ऐं असांजे सोहणे करीम अहिड़ी मुकम्मल शरीयत आंदी जो तव्हां नंढनि वॾनि सभ खां पुछंदव तव्हांखे ॿुधाईंदा त रुकुअ में सुभान रब्बियल अज़ीम त सजदे में ज़ोर सां हुज़ूर जन जे हदीस मां साबित आहे। माना ॿियनि जो दीन अनकम्पलीट आहे। उन्हनि नबियनि जी ज़िंदगी हिन वक़्त असां ताईं पूरी कोन पहुती आहे, न उन जी क़ौम ताईं पहुती आहे जेका हिन वक़्त क़ौम मौजूद आहे। अनकम्पलीट ज़िंदगी आहे। असांजे सोने करीम जन जी कंप्लीट ज़िंदगी महफूज़ आहे। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। हज़रत सलमान फारसी फरमायो यहूदीअ खे, हा हा मुंहिंजे नबी पीउ पंहिंजे पुट खे एतिरो न सम्झायो हूंदो, माउ पंहिंजी धीअ खे एॾो न पढ़ायो हूंदो, मुर्शिद पंहिंजे मुरीद खे एॾो न सिखायो हूंदो, उस्ताद पंहिंजे शागिर्द खे एतिरी तालीम न ॾिनी हूंदी जेतिरो सोने मोहम्मद पंहिंजी उम्मत खे पेशाब पाखाने ताईं भी सब कुछ सिखारे छॾे। ला तस्तक़बिलुल क़िबलत वला तस्तदबिरुहा। बुखारी शरीफ जी हदीस आहे पेशाब पाखाने में क़िबले जे मुंह न कयो, हवा जे मुंह करे पेशाब न कयो, मेवेदार ऐं छां वारे वण जे हेठां जंहिंजे हेठां माण्हू वेंदा आहिनि पेशाब पाखानो न कयो। हुज़ूर फरमायो मथाईअ जे मुंह करे पेशाब न कयो, छो त पेशाब रिड़ी तव्हांजे पेरनि में ईंदो, पलीत थी पवंदो। सोने करीम जे दीन में ज़रो ज़रो सम्झायल आहे। टी शइ जेका असांजे नबी साईं खे अज़ीम थी बनाए उहा शरीयत जी कामिल हुजण वारी ॻाल्हि आहे। असांजो नबी आलमी नबी ऐं असांजो नबी आख़िरी नबी आहे। टियों असांजे नबी जेको दीन आंदो उहो कामिल तरीन दीन आहे। टे चौथों ॻाल्हि सम्झो, जेतिरा भी नबी आया उन्हनि जा मौजज़ा उन्हनि सां गॾु खपी विया। हिन वक़्तु दुनिया में मूसा जी लठ कोन थी मिले जेका नांग थी वेंदी हुई। हिन वक़्तु दुनिया में नूह नबीअ जो बेड़ो कोन थो मिले जंहिंमें सॼे जहान जा जानवर सुवार थिया। अॼुकल्ह कोन्हे सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त नथो मिले। अब आहे काथे कोन थो नज़र। दाऊद अलैहिस्सलाम अलन्ना लहुल हदीद, जंहिंजे हथ ते लोहो नरम थी वेंदो हो, दाऊद अलैहिस्सलाम हले वियो त उहे हथ भी पाण सां। ईसा अलैहिस्सलाम दमे ईसा भी ईसा अलैहिस्सलाम सां गॾु आसमाननि ते। ॻाल्हि सम्झो, कंहिं भी नबी सालेह अलैहिस्सलाम जी उहा ॾाची कोन्हे जेका मौजज़े में ॾेखारियईं पत्थर खां निकिती। अॼु उहा ॾाची
पर असांजे सोने करीम जन खे जेको मौजूदो ही कुरान ॾिनो वियो जो अॼु ताईं ज़िंदा जावेदा अॼु तव्हां भी चैलेंज करे दुनिया के चई सघो था हिन जहिड़ी फातू बिसूरत मिस्लिही वदऊ शुहदाकुम सॼे दुनिया जा प्रोफेसर गॾिजी हिन क़ुरान जहिड़ी नंढड़ी सूरत ठाहे ॾेखारी असांजे नबीअ जो मौजूदो महफूज़ आहे क़यामत ताईं वो मौजूदो तव्हां ॾेखारे सघो था त हिते फरमाइनि लक़द जाअकुम रसूलुन रसूल फरमायो रसूलुन में तनवीन ताज़ीम जी आहे इन करे फरमाई त तव्हां ॾे वॾो रसूल आयो आहे अज़ीम रसूल आयो आहे हे त मां लासानी नबी तव्हां खे ॾिनो आहे जंहिंजो सानी कोन्हे एॾो अज़ीम नबी तव्हां वटि आयो आहे अॻिते छा थो चवे ॿियो जुमिलो मिन अनफुसिकुम वो नबी आहे भी तव्हांजी जिन्स मां ये ॻाल्हि सम्झो आम माण्हुनि खे माण्हू भुलाइनि था त साईं देवबंदी नबीअ खे पाण जहिड़ो सम्झंदा आहिनि अब पाण जहिड़ो सम्झण त कुफ्र आहे असांजो त अक़ीदो आहे अल्लामा इब्न क़य्यिम जहिड़े माण्हू लिखियो आहे किताबुल फ़वाइद त मां उस्ताद अकील खां पुछा कई हुज़ूर जे जिस्म ते जेका रोज़े अतहर में मिट्टी लॻल आहे उन जो शान छा आहे त उस्ताद फरमायो अर्श कुर्सी लोह कलम बैतुल्लाह बैतुल मामूर सारी मखलूक घटा सोने मोहम्मद करीम अरबीअ जे जिस्म ते जेका मिट्टी आहे उन मिट्टीअ जो शान भी सॼी काइनात खां मथे पाण जहिड़ो की हे चयो जिन्स पाण जहिड़ी हुजण बि ॻाल्हि आहे ॾिसो रोड जेको ठाहींदा आहियूं इहे बि त पत्थर रोड ते छा विछाइबो आहे पत्थर विछाइबो ये भी तो पत्थर आहे पर असां पुछोसीं उते हिकिड़ी अकीक शजरी टिक थींदी आहे अकीक भी पत्थर आहे नंढड़ी टिक थींदी आहे उनखे चइबो आहे अकीक शजरी मां सऊदी अरब में चुकाई त 10,000 रियाल में मिले पई एतिरी टिक वो भी पत्थर जो असां तूं पत्थर त आहियूं पर रोड ते विछाइण वारा सोनो करीम भी असांजी जिन्स में हो पर बादशाहन जे ताज में सजाइण काॾे साईं जो छा जिन्स आहे जिन्स छो आहे थोड़ो दिमाग़ खोलियो त मां उन जाइ ते पहुचायां हेॾे थोरो तवजो कयो बाबा ॿार हिकिड़ो चढ़ी वियो हज़रत अली साईं जे दौर में हिकिड़ो ॿार नंढड़ो चढ़ी वियो अहिड़े जबल ते जो ॿिए पासे ॾांहुं किरी पवे पेर छिड़े छोकिरे जो त 1000 फुट वञी हेठि किरे अहिड़ी जाइ ते वई ऐं छोकिरो अहिड़ो सादो जो वॾा वञनि उनखे ॾाढ़ीअ सां त हो वठी ॾाढ़ीअ वारनि खां वठी भॼे अञा ओॾे वञे ॾाढे मौत जो मामिलो हो किरण जो ख़तरो हो माण्हू परेशान थिया त ॿार त मरंदो चलो हेठों हैदर करार अलीउल मुर्तज़ा पियो गुज़रे ऐं दोस्तो ॻाल्हि सम्झो हुज़ूर खे सौट त घणा हुज़ूर साईं खे सौट त छो त नबी साईं खे 13 चाचा घणा 14 हज़रत अब्दुल्ला 13 चाचा हा सोने करीम जन खे त इन्हनि खे सभिनी खे औलाद हुई ये सब नबीअ जा ज़ोर सां रिश्तनि जी ख़बर न आहे नबी साईं जा सभु सौट अली साईं सां हुज़ूर जो प्यार छो सभिनी सौटनि मां उनजो वजह मुंहिंजी ॻाल्हि ॿिए पासे वञे थी पर इहा ॻाल्हि बि ज़रूरी आहे ॻाल्हि सम्झो
हुजूर जन जने जाया हा त अबो हलियो वियो, यतीम थी जाया। बीबी आमना रोईंदी ही त काश मुझे बच्चे के पंहिंजो पी त ॾिसे हा। मोहब्बत में वीचारी बीबी हलीमा आई त खणे कोन पई, सोने करीम के कोन पई खणे। 3 दफ़ा घर खां मोटी वई आहे, किताबनि में लिखियो पियो आहे सीरत में त मूंखे को माल वारो ॿार खपे जंहिंखे पालियां त कुझु पैसा मिलंदा। हे त यतीम आहे, हिन खां त कुझु न मिलंदो, मिलियो बि तमामु थोरो मिलंदो। पर कॾहिं काथे ॿार न मिलियुसि, ॿियनि माइनि खे ॿार मिलिया, पर बीबी हलीमा खे ॿिए पासे ॿार मिले ई न पियो। पोइ मजबूर थी चए त हाणे ठहियो, हथे ख़ाली वञण खां पोइ इहो नंढड़ो खयूं वञा, कुझु त मिलंदो। हज़रत बीबी आमना इहा हालत ॾिसी रुनी आहे पंहिंजे बच्चे जी, त ॾिसो ई औरत बि खणण लाइ तयार न आहे मुंहिंजे बच्चे खे। उनखे चवे थी त ही बाबरकत बच्चो थी, खणी त ॾिस त पोइ ख़बर पवंदी। जॾहिं हलीमा खणी वई तॾहिं पतो पियुसि त ही वाकई का अज़ीम हस्ती आहे। पोइ बि हुजूर जन 6 सालनि जा थिया त बीबी आमना हली वई। हुजूर जन 6 सालनि जा ॿार हा, पर किताबनि लिखियो आहे कनि ॿारनि में ओथत वॾी थींदी आहे, थोरनि सालनि में कदावर ऐं सुठा मज़बूत सेहतमंद नज़र ईंदा आहिनि। हुजूर में इहे सेहतमंदीअ जा आसार नंढड़े लाइ खां हुया, समझदार हा। पाण फरमाईंदा आहिनि मां अम्मा सां गॾु वियो हुउसि मामाण ॾे, नानाण ॾे। उते अम्मा जॾहिं वापसीअ ते अचे पई मूंखे चई त तोखे पंहिंजे अबे जी क़बर ॾेखारियां। मां क़बर ते अम्मा सां गॾिजी वियुसि। हुजूर जन फरमायो अम्मा क़बर अबे जी खे ॾिसी रण कई। बस उते ही अम्मा जो दम परवास थी वियो, मां अकेलो थी वियुसि। मूंखे हिकिड़ी मानी खणी आई मके से। हाणे चाचा 13 हा, पर नबी साईं के खणण जे लाइ तयार कोई न हो। हालांकि वॾे पैसे वारा अबू लहब जे लाइ हिकिड़ो इहो बि लिखियल आहे तबत यदा अबी लहब में त उनखे कोठियूं सोन जूं भरियल हुयूं। लहब चइबो आहे सोन जे ॻोलांबे खे, त ही अबू लहब माना सोन वारो हो, वॾो खज़ानो हुयुसि। पर हुजूर खे न खयईं। हे यतीम हिन जो अबो पी वटि माली कोन हो, हो त ॿार खे वठंदा हुआ त माल हिन जो फमायूं। नबी साईं खे त माली कोन हो, पी जवानीअ में हलियो वियो। हिकिड़ो चाचो अबू तालिब हो, मिस्कीन हो, पर हुजूर खे उन संभालियो। हुजूर जन इहो ॾिस न पिया। फरमायो मां 8-9 सालनि जो मूंखे ख़बर हुई, कोई न पियो मूंखे खणे। मुंहिंजे चाचे अबू तालिब मूंखे क़बूल कयो। बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस आहे, उन में इहे अल्फाज़ आहिनि। हुजूर जन हिकिड़े जंग खां मोटिया त सहाबा खे बुख लॻल हुई, खबड़ियूं ॾाढियूं हुयूं, उन में पेरूं पिया। पाण सहाबा पेरूं खाइण लाइ वठ उथिया त हुजूर जन फरमायो बाबा पेरूं जेके सावा थवे न खाइजो, वात में सक लॻंदव। अच्छा पेरूं खायो ऐं ॻाढ़ा खायो। त सहाबा चयोसीं तव्हांखे ख़बर आहे? फरमा हा मां बि अला करारी तिन, मां कुछ कीरातन ते बकरियूं चारींदुसि। पोइ हुजूर जन पंहिंजो वाक़ियो पाण ॿुधायो त ॿियनि चाचनि न खयो, मूंखे ग़रीब चाचे खयो, अबू तालिब खयो। पर अबू तालिब वटि मानी पूरी कोन हुई। मां चाहियो त नंढड़ो ई हुयुसि, पर मां चाहियो त पंहिंजे चाचे जो हथ वठां। मां मके जे घिटियुनि में वियुसि, माण्हू घरनि वारनि खे चयुमि यार बकरियूं मां तव्हांजो चराईंदुसि। हुन चयो मुंहिंजी ॿ बकरियूं हुन, पर कीरात हिकिड़ो ॾींदो मां। उन वक़्त में हिकिड़े दिरहम में 6 कीरात पवंदा। कीरात उहो ई कैरेट इंग्लिश वारो जेको सोन ते लिखियल हूंदो आहे, 24 कीरात। कीरात इंग्लिश में उहो ई कीरात। त दिरहम में 6 कीरात माना 6 पैसा पवंदा। हुजूर जन फरमायो मां कंहिंखां 1 बकरी, कंहिंखां 2 बकरियूं, कंहिंखां 3 बकरियूं पैसनि ते वठो। माना
चाराइण जा मां उन्हनि खे चयो मूंखे पैसा ॾियो। उन्हनि टको टको पैसो मूंखे ॾिनो। मां उहे खणी कीरात खणी उहे टका ऐं पैसा खणी चाचे जे हथ ते रखंदो हुउमि। चवंदो हुउमि त चाचो मुंहिंजो ग़रीब आहे, मां हुन सां ताउन कयां। मां एॾो सांभर हुयुसि जो नंढड़े लाइ खां वठी मां चाचे जी ख़िदमत कंदो हुयुसि। सम्झां पियो त ग़रीब आहे, चाचे जो मूं ते एहसान आहे पोइ बि जो मूंखे इन संभालियो। ऐं शादी बि 25 सालनि में चाचे अबू तालिब कराई, जंहिंजो नालो अब्दुल मन्नाफ हो। अली साईं जे पीउ जो नालो माण्हुनि खे ख़बर कोन्हे। अबू तालिब त ईअं असां जीअं पाण सिंधीअ में चवंदा आहियूं, मायूं चवंदियूं आहिनि मुड़ुस जो नालो न वठंदियूं आहिनि, जानूअ जो पीउ मामी खाई वियो। जानूअ जो पीउ त माईअ जे मुड़ुस जो नालो त कोन्हे, इहो त पुट जे नाले सां हुनखे सॾे थी पई। त नालो अबू तालिब ईअं, तालिब बि अली साईं जो भाउ। त हे तालिब जो पीउ त इहो अबू तालिब ग़रीब हो। हुज़ूर खे 25 सालनि में जेको ख़ुतबो निकाह जो बीबी खदीजा सां पढ़ियो उहो बि अबू तालिब पढ़ायो। ऐं हुज़ूर जो हिकिड़ो उसूल हो नंढड़े लाइ खां वठी त जेको एहसान कंदो हो उनखे बदिलो पाण ॾींदा। हुज़ूर जन पाण फरमायो जेको तव्हां सां एहसान करे ॿियो कुझु न हुजे त दुआ तव्हां एतिरी कयो जो तव्हांजी दिलि भरिजी अचे त मां इन जो एहसान चुकाए चुको आहियां, एतिरी मां हिनखे दुआ कई आहे। ॿियो नथो ॾेई सघे त दुआ त कर। माना हुज़ूर एहसान जो बदिलो ॾींदा। हुज़ूर नंढड़ा हा अबू तालिब पालियो त जॾहिं वॾा थिया 25 सालनि जा त हुज़ूर जन बदिले ॾियण जे लाइ त मां चाचे जो एहसान लाहियां, जेतोणीकि मां बि मदद कंदो हुउमि चाचे सां, पर चाचे मूंखे वरी बि रखियो। चाचो ग़रीब आहे, उनखे चऊं त अली नंढड़ो आहे, इहो मूंखे ॾे, मां इन जी पालना कंदुसि। ॻाल्हि सम्झो, हज़रत अलीअ खे हुज़ूर जन पालियो नंढड़े लाइ। ऐं हज़रत अलीअ खे पंहिंजी न्याणी ॾिनऊं त चाचे मुंहिंजे शादीअ जो निकाह करायो हो बीबी खदीजा सां, त मां बि उन जे पुट खे बदिलो चुकायां जो पंहिंजी न्याणी प्यारी उनखे शादी थो कराए। हुज़ूर जन कंहिंजो एहसान न रखंदा। हता कि एतिरे क़दर बुखारी शरीफ़ में लिखियल आहे जो हज़रत अब्बास खे उन उबई जेको वॾो रईसुल मुनाफ़िकीन हो, वो जॾहिं मुयो त उनजे पुट चयो साईं मुंहिंजे अबे जो त हाल तव्हांखे ख़बर आहे, पर तव्हां पंहिंजो चोलो ॾियो। त हुज़ूर जन फरमा हा मां पंहिंजो चोलो ॾियांसि त तूं पाराइसि, जेकॾहिं इन सां बख़्शिश मिले थी त मां मोहम्मद ठहिरां थो। हलो चोलो ॾिनो। उलमा लिखियो सहाबा हुज़ूर सां झगड़जी पिया, साईं अहिड़े मुनाफ़िक खे तव्हां पंहिंजो चोलो पाकीज़ा ॾियो था। त कन लिखियो हुज़ूर जन त न ॿुधायो, पर हुज़ूर जन एहसान चुकायो। छो त जॾहिं चाचो अब्बास बदिजी आयो हो, उनखे कंहिं बि सहाबीअ जो चोलो पूरो न पियो अचे। कैदी थी आया हा ये जंग बदर में, त कैदियुनि खे कपिड़ा त 5 ॾींहं 8 ॾींहं आख़िर बदिलाइणा त पवंदा, उन्हनि खे कपिड़ा त साण कोन आ। त साहबा खे हुज़ूर जन फरमायो कैदियुनि खे पंहिंजा कपिड़ा ॾियो। सभिनी खे कपिड़ा आया, पर हज़रत अब्बास भी कैदी हो, नबीअ जो चाचो हो, उनखे कंहिंजो चोलो पूरो न आयो, छो त कदा वारो तमामु घणो। इन मुनाफ़िक जो चोलो पूरो आयो, इन करे हुज़ूर उन जो एवज़ो लहण जे लाइ मौत खां पोइ उन मुनाफ़िक खे पंहिंजो चोलो ॾेई छॾियो। हुज़ूर जन एहसान न रखंदा। अली साईं सां इहो रिश्तो हो जो अली साईं हुज़ूर जो पुटेलो थी ॼण घर में पलियो। इन करे इल्म जो खज़ानो हो अली। इन जी माना इहा कोन्हे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि इल्म न हो। असांजो उसूल आहे जेको निमाज़ पढ़ाईंदो उहो वॾो आलिम हूंदो। आलम हुम, सभिनी खां जेको वधीक आलिम हुजे निमाज़ जे मसइले ते। ॾिसो मेराज जी राति सभु नबी हुया, पर हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हुज़ूर जे हथ खां वतो। इतां इशारो कयईं त सभिनी नबियनि खां हिन नबीअ जो इल्म मथे आहे, इन करे इमामत हिन जो हक़ आहे।
ये हजरत अबू बकर सिद्दीक के हुजूर से मुर्रु अबा बकर फलयुसल्ली अबू बकर के हुक्म कयो तो मुझे मुसल्ले ते भी है इतना मालूम थे तो हजरत अबू बकर सिद्दीक इल्म जो दरिया अली साईं ये चार खलीफा इल्म जा मालिक अली साईं के चयो साईं छोकरो मथे चढ़ी विया किरण वाले किनारे ते बीठो वडो वनेस तो छोरो लहे नथो अली साईं मिंट में मसला हल कंदो चवंदो पुट वडा न वञो वडो वञे पर नंढड़ो खणी वञे हम जिन्स इन छोकरे जेॾो हुजे उहो वञे खेॾणो खणी उन छोकरे खे छोकरो सॾु कंदो त मिंट में भॼे पंहिंजो जिन्स ॾिसी भॼी वञो वया तो नंढड़ो खणी विया हुनखे ॾेखारियऊं त नंढड़ो भॼंदो आयो अब ॻाल्हि सम्झो था वो नंढड़ो जेको किरण वारे किनारे ते भॼे पियो वॾनि कुं टहे पियो जॾहिं नंढड़े खे खेॾणो ॾिठई त मोटी हुन नंढड़े ॾे आयो लाहे खणी हेठि खणी आया अली साईं खे चयोसीं तव्हांजी महिरबानी हे छोकिरो त पकड़ में ई न पियो अचे पाण जहिड़े छोकिरे खे ॾिठई त ॻाल्हि न सम्झ इहा ई ॻाल्हि क़ुरान में हुज़ूर अलाह लिखियलु कुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार रब से फरमायो तमां सारा इंसान जहन्नम जे किनारे ते वनी बीठा हुयो सोनो मोहम्मद तमां जी जिन्स मां मोकिलियुम तॾहिं प्यार खणी आयो तवां इंसानन उन जो प्यार ॾिसी पाण जहिड़ो समझी पंहिंजी जिन्स मां समझी जीअं छोकरो छोकरे ॾे मोटी आयो किरण खां बची पियो ईअं तव्हां सोने मोहम्मद खे पाण मां ॾिसी उन ॾे भॼंदा आयो जहन्नम जे किनारे खां बचाए नबी तव्हांखे जन्नत जो वारिस बनायो ॻाल्हि सम्झ वला अमा जिन नाराज़ न थियो त हिकिड़ो मज़ाक जो मसलो बि ॿुधायां अल्लामा इब्न जौज़ी किताबुल हमका लिखियो आहे उस्ताद नाराज़ न थियनि माते ख़ासि करे क़ुरान पढ़ाइण वारा नंढड़नि ॿारनि खे जेके उस्ताद पढ़ाईंदा आहिनि अल्लामा इब्न जौज़ी लिखियो आहे इहे अक़ल जा कामिल न हूंदा आहिनि छो त राति जो पवनि घरवारीअ सां उहा माई बि अधु के अक़ल वारी ॾींहं जो अधु कनि छोरनि सां वेहनि उहे बि अधु के अक़ल वारा त इहो उस्ताद वरी आली अक़ल वारो कीअं थींदो पोइ उन खोड़ वाक़िया लिखिया उन मां हिकिड़ो लिखे त मूंखे चयो त वॾो बहितरीन कारी आहे तमामु सुठो क़ुरान पढ़ंदो आहे मां वञी हुन सां यारी रखी ॿारनि खे पढ़ाए वेठो हिकिड़े ॾींहुं मिठाई खणी वियोमांसि ॿिए ॾींहुं वरी सूफ़ वारे अंगूर खणी वियोमांसि नेठि हुन सां मुंहिंजी यारी थी मां चयो हे त चवनि पिया त कारी साहब हाफ़िज़ साहब इहे त सादा हूंदा आहिनि सादो त न आहे हे त होशियार आहे माशाअल्लाह बहितरीन कारी आहे हिकिड़े ॾींहं जो वञा ॾिसां त हिकिड़े घर जे ॿाहिरां भौंके बीठो हऊ ईअं भौंके पियो मां हैरान थियो त हिन कारी साहब खे थी चपियो अब इहो मुंहिंजो वाक़ियो न आहे मूं ते कावड़ जो न इब्न जौज़ीअ जो किताब किताबुल हमका मशहूर किताब आहे वञी हुन में ॾिसजो हुन में खोड़ वाक़िया आहिनि पर मां हिकिड़ो ॿुधायां हऊ हऊ जो करे पियो त अंदरां हिकिड़ो छोकिरो निकितो पकड़े हुनखे वठी आयो मस्जिद में पढ़ाए हुनखे पोइ मां उस्ताद खां पुछियुमि साईं कल्ह तव्हां इहो हऊ हऊ कयो पिया ऐं छोकिरो निकितो ॿाहिरि पोइ पकड़े तव्हां हुनखे वठी आयो चई तूं सम्झे नथो सादा चई साईं छा चई इहो छोरे खे कुतनि सां मोहबत आहे मां उस्ताद जो आवाज़ ॿुधी हा त भॼी वई आहे मां हिनखे कुते वारो आवाज़ कढियो त ॿाहिरि निकितो त शायदि कुतो दर ते बीठो आहे मां पकड़े खणी आयो मां क़ुरान पढ़ायां तो न बचाए विधो मां त न चंडे खे हितां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि त सम्झी सघो था त हुज़ूर जी ज़ात बाबरकत तमामु आली हा फ़रिश्तनि में अचनि हा शेरनि ऐं शींहनि में अचनि हा त असां हुनजे वेझो न वञी सघूं हा असांखे फ़ाइदो न मिले हा फ़ाइदो तॾहिं मिलंदो जॾहिं इंसानियत जे उन अंदाज़ में अचनि चाचा हुजनि उनखे अबो अम्मा हुजे नबी साईं खे
औलाद हुजे, घरवारियूं हुजनि, मानी खाइनि, पाणी पीअनि, गुस्ल कनि, असांखे उन मंझां सुन्नतूं मिलनि। इहा ॻाल्हि रब हिन जाइ ते एहसान तौर बयानु फरमाई आहे त रसूलुम मिन अनफुसिकुम, असीम रसूल ॾिनुमि तव्हांखे, पर तव्हां मंझां ॾिनुमि जीअं तव्हांखे सभिनी शयुनि जूं सुन्नतूं सेखारे, सभिनी शयुनि जूं सुन्नतूं सेखारे। अब ॻाल्हि सम्झो त एॾो हे 2 सिफ़तूं ॿुधायूं अथऊं, अञा 4 सिफ़तूं पोइते आहिनि। कारी साहब तके थो त बसि कयो, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अब ये मोहब्बत जूं ॻाल्हियूं वरी असां पिया ईंदासीं, कारी साहब वारा ॿुधो तमामु सुहिणो क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहियूं। माते को दोस्त कारी नाराज़ थी वञे त माते न थिए, मां ईअं हिकिड़ो दिमाग़ में ॻाल्हि अची वई, मां बयानु करे छॾी। सम्झेसि अल्लाह साईं असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, हुज़ूर सां मोहब्बत तमामु नसीब फरमाए। अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे हुज़ूर जे झंडे हेठां बीहारे उन जी मोहब्बत ऐं प्यार में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए, उन जी सुन्नतनि ते आमिल बणिजी उथूं। असांजे घरनि में बि अल्लाह हुज़ूर जी सुन्नतूं उजागर फरमाए, तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।